नाज़रीन, FI हैदराबाद में वॾी कार्रवाई करे जाली अकाउंट्स खोलण ऐं करोड़ें रुपयनि जी मुबैना फ्रॉड में नेशनल बैंक जे 3 मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ लकारी। जी एजाज़, छा तफ़सीलात आहिनि? FIA जी हिकु हैदराबाद में वॾी कार्रवाई साम्हूं आई आहे, जंहिं तहत FIA कार्रवाई कंदे करोड़ें रुपयनि जे फ्रॉड जे इल्ज़ाम हेठि नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान जे 3 मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIA ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में नेशनल बैंक, खुलेली इस्लामी बैंक जो अॻूणो मैनेजर अल्ताफ़ हुसैन गोपांग, आफ्ताब हुसैन शेख ऐं अॻूणो ऑपरेशन मैनेजर ऐं अॻूणो हेड कैशियर मुनीर हुसैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि ते नेशनल बैंक जे हेड अकाउंट मां 13 करोड़ रुपयनि गिरफ़्तार जवाबदारनि ते नेशनल बैंक जे हेड अकाउंट मां 13 करोड़ रुपयनि जे ग़बन जो इल्ज़ाम आहे, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि ते जाली अकाउंट खोलण ऐं शहरियुनि सां बि 5 करोड़ रुपया फ्रॉड करण जो इल्ज़ाम आहे। FIA जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। जी एजाज़, तव्हांजी महिरबानी।